जी बिल्कुल नाज़रीन, असीं मौजूद आहियूं सिंध जे नाले वारे शाइर सां जेको पोयनि 10 ॾींहंनि खां टिकटॉक सोशल मीडिया या जेके बि सोशल मीडिया जा प्लेटफॉर्म हुजनि, ट्विटर हुजे, फेसबुक हुजे, उते हिकिड़ो वॾो फेम आहे, हिकिड़ो ट्रेंडिंग हली रहियो आहे। उहो आहे पपन बुलो। पपन बुलो असां सां मौजूदु आहे। पपन बुले खां असां हुनजे शाइरीअ हयातीअ जा हिन वक़्तु फेम वारा जेके सुवाल आहिनि उहे कंदासीं, हुन सां कचहरी कंदासीं। पपन साईं, तव्हां शाइरी कॾहिं शुरू कई? शाइरी साईं मूंखे काफ़ी साल थी विया आहिनि, 5-8 साल। बेसिकली तव्हां काथों रहियो? असुल असां पनो आकिल कोटबुला, बाक़ी हिन महिल राश जेका असांजी ख़ैरपुरा। इश्क लॻो शाइरी शुरू कयो? बसि इश्क लॻो त तॾहिं त इहो शाइरी शुरू कईसीं, न त ईअं को ॻाईंदो आहे या ईअं को शाइरी लिखंदो आहे, बसि मोहबत में त लिखणु शुरू कयोसीं। भला उहा मोहबत हासिल थी? बिल्कुलु हासिल थी। हासिल बि थी, उन खां बाद जेका तकलीफ़ मिली त जेको हे नओं एल्बम आयो आहे, जिगर जलियो आहे। अच्छा पपन साईं, तव्हांजो जेको पहिरियों कलाम आहे या जो पहिरीं शाइरी लिखी उहा कहिड़ी हुई? उहा असांजी आहे जेको इहो जेको गानो हलेव थो, फुल मज़े में आहे इहो। ॿियो खणी न वञे को मता ॾाढो आहे इहो। ऐं ॿियो हे जेको हले थो असांजो हथ मथे कयासीं हे ॾाढो आहे। तव्हांजो पहिरियों कलाम कहिड़ो हुयो? पहिरियों भाऊ इहो कलाम आहे मुंहिंजो, वरी कंदुसि न प्यार कंहिंसां ईंदा, सॼण मुंहिंजो रब वॾो आहे। वाह 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 वाह। जॾहिं ही कलाम तव्हांजो हिट न थियो, उन खां अॻु में तव्हांजी लाइफ बि हूंदी ऐं हाणे जेका लाइफ आहे उहा कीअं? अॻु वारी लाइफ में हाणे लाइफ में वॾो राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। जेके दोस्तनि जा इज़त मिले थी, कुर्ब मिले थो, तमामु मां पाण खे महसूसु सम्झां थो अॻु खां वधीक। हाणे खोड़ माण्हू फ़ोन बि कंदा हूंदा टिकटॉक ठाहिण लाइ, टिकटॉकर छोकिरियूं बि कंदियूं हूंदियूं, अहिड़ो कुझु थियो आहे? साईं काफ़ी फ़ोन थियूं अचनि बाक़ाइदे, पर असांखे टाइम नथो मिले। असां पाण बिज़ी आहियूं, टाइम ई नथो मिले। छा कंदा आहियो? मुंहिंजो पंहिंजो भाईजान कारोबार आहे, नालो दुकान आहिनि पंहिंजा, प्लाटिंग जो कमु कंदा आहियूं, जाइन जो कमु कंदा आहियूं, जेके सेल कंदा आहियूं। वरी छोकिरी कंहिं टिकटॉकर फ़ोनूं कयूं त? काफ़ी कयो त अचो असां सां टिकटॉक ठाहियो, पर असांखे टाइम मिले कोन थो सर। साईं इहो छोकिरियुनि बि फ़ोन कया हूंदा तव्हांखे टिकटॉक ठाहिण लाइ? साईं बिल्कुलु असां ते जाम फ़ोन आयूं आहिनि बिल्कुलु, पर असां उहे ॿाहिरियाली जा माण्हू आहियूं, सिधा सवा माण्हू आहियूं। नालो छा अथसि जाइदाद वारा, पोइ इन जे करे नालो छा अथसि, असां इन शइ खां थोरो वरी साइड ते आहियूं। घर वारी हूंदा नथा डरिजो न? बसि हाणे घर वारी त घर आहे भाईजान। उहा बि तव्हांजी मोहबत आहे? बिल्कुलु मोहबत आहे असांजी। जेका ही मालिक साईं तव्हांखे इज़त ॾिनी आहे, उहो ई अचानक कीअं इहे ट्रेंडिंग शुरू थी वई? बसि इहो असांजो गाना ॿुधड़ जेके आहिनि टिकटॉकर उन ते हलियो आहे बाक़ाइदे, त असां पाण ई चवूं था त एतिरनि ॾींहंनि में या कीअं नालो असांजो एॾो वॾो नालो थियो आहे। तव्हांजी शाइरी कहिड़नि फ़नकारनि खे? मां भाऊ मुनवर खां सवाइ ॿिए कंहिंखे न ॾिनी आहे शाइरी साईं। छो भला? बसि उन सां भाईपी आहे, दोस्ती आहे, मोहबत आहे। भला उन ई मोहबत में न शाइर न थिया? न उन जी बि असां सां मोहबत आहे। हा बिल्कुलु। ही जेको फ़नकार पाण आहे इहो माशूक शर, उन राब्तो केॾो शाइरी लाइ? न साईं असांजी शाइरी आहे जेको मोहबत वारी, हो सम्झो अहिड़ो ॻाइणु नथो चाहे त असां हुनखे नथा ॾेई सघूं। ही हेॾो तव्हांखे फेम मिलियो आहे, फ्यूचर में मुस्तक़बिल में छा था करणु चाहियो? बसि आईंदा बि इंशाल्लाह ताला नए साल में असांजो वरी इन खां वधीक धमाको ॾिसंदो। माना भलो शहर ईंदो? हा इंशाल्लाह। उहो बि ट्रेंडिंग में इहा ई आहे त हिन खां बि चवूं था जीअं वधीक शइ असांजी अचे। पपन साईं, तव्हांखे फ़नकार कहिड़ा सिंध जा वणंदा? साईं सिंध में जीअं अॼुकल्ह हले थो त भाऊ मुनवर असांजो फेवरेट आहे, उन खां बाद मुमताज़ मौलाई आहे, शाहिद बबर आहे। भला फ़नकार? हा भला फ़नकार आहिनि। पपन साईं, तव्हांखे अदाकार या अदाकारा कहिड़ी वणंदी आहे? साईं फिल्मनि जो दौरु हाणे ख़तमु थी वियो आहे, असां इन शइ खां परे आहियूं, कारोबार में आहियूं। बाक़ी हाणे नालो छा त तव्हां पाण अॼुकल्ह ॾिसो था जेको इहो मोबाइलनि जो दौरु हले थो पियो, बसि इहो काफ़ी आहे।